धरती सिज तां ईंदड़ रोशनी जी मद में 1,73,000 टेरावाइट बिजली रोकींदी आहे, जेका पूरी दुनिया में मौजूदु इंसानी आबादीअ जे बिजलीअ जे इस्तेमाल खां 10,000 भेरा वधीक तवानाई आहे। छा इहो मुमकिन आहे त हिकु ॾींहुं हीअ पूरी दुनिया शमसी तवानाईअ ते भाड़ींदी? इन ॻाल्हि जे जवाब खां पहिरियों असां ॼाणींदासीं त सोलर पैनल कीअं रोशनीअ खे बिजलीअ में तब्दील कंदा आहिनि। सोलर पैनल्स दरअसल सोलर सेल्स ते मुश्तमिल हूंदा आहिनि, जेके सिलिकॉन जा ठहियल हूंदा आहिनि। हिकु सेमी कंडक्टर जेको ज़मीन ते वॾे मिक़दार में मौजूदु आहे। हिकु सोलर सेल में क्रिस्टलाइज़्ड सिलिकॉन बंदि थियल हूंदी आहे ॿिनि पसराईंदड़ तहनि में। हर सिलिकॉन जो एटम ॻंढियल हूंदो आहे पंहिंजे पाड़ेसरी एटमनि सां चइनि मज़बूत जोड़नि जे ज़रिए। जी तरतीब कुझु अहिड़ी हूंदी आहे जो उतां को बि इलेक्ट्रॉन ॿाहिरि निकिरी नथो सघे। हिकिड़ो एन टाइप सिलिकॉन जंहिंमें हिकिड़ो इज़ाफ़ी इलेक्ट्रॉन थींदो आहे। ॿियो त थींदो आहे पी टाइप सिलिकॉन जो, जंहिंमें हिकु इज़ाफ़ी इलेक्ट्रॉन जी जॻह थींदी आहे जंहिंखे होल्स चयो वेंदो आहे। जिथे इहे ॿई सिलिकॉन मिलंदा आहिनि त इनखे पी-एन जंक्शन बि चयो वेंदो आहे, जंहिंमें हिकु पासे पॉज़िटिव चार्ज थींदी आहे ऐं हिकु पासे नेगेटिव। जीअं त रोशनी तमामु नंढड़नि ज़रनि यानी फोटॉन्स जी ठहियल हूंदा आहे जेके सिज मां ईंदा आहिनि। जॾहिं रोशनीअ जा इहे ज़रा सिलिकॉन जे सेल सां टकराईंदा आहिनि, इहे हिकु इलेक्ट्रॉन खे पंहिंजी जॻह तां उखेड़े उते हिकु ख़ाली जॻह पैदा कंदा आहिनि। नेगेटिव इलेक्ट्रॉन ऐं पॉज़िटिव सोराख़ आज़ादु थी वेंदा आहिनि हरकत लाइ, पर पी-एन जंक्शन ते मौजूदु बरक़ी मैदान जे करे सिर्फ़ु हिकु तरफ़ में ई वञी सघंदा आहिनि। इलेक्ट्रॉन एन साइड धिकिया वेंदा आहिनि, जेके सोराख़ हूंदा आहिनि उहे पी साइड धिकिया वेंदा आहिनि। मुतहरिक इलेक्ट्रॉन माइनस छेड़े ॾे वधणु लॻंदा आहिनि, जेके पोइ सर्किट या रेक्टिफायर खां थींदे पोइ कंहिं बि बैटरी या पखे ॾे वेंदा आहिनि। एल्यूमिनियम जी शीट में वापसि अचण खां पहिरियों ई हर सिलिकॉन सेल तक़रीबन 0.5 वोल्ट पैदा कंदो आहे, पर हिकु पैनल में उन नोइज़ जा इलाही सेल्स गॾे करे असां घुर्बल करंट हासिलु कंदा आहियूं। 12 फोटो वोल्टिक सेल काफ़ी आहिनि हिकु मोबाइल खे चार्ज करण लाइ, पर हिकु घर खे पावर ॾियण लाइ इन जहिड़ा केतिरा ई सेल्स घुर्बल हूंदा आहिनि। सोलर सेल्स में सिर्फ़ु इलेक्ट्रॉन ई मुतहरिक हूंदा आहिनि जेके वापसि वञण जी कोशिशि कंदा आहिनि जितां हू आया आहिनि। इन में का अहिड़ी सोलर सेल्स में का मशीनरी न हूंदी आहे, इन करे इन्हनि जी ज़िंदगी इलाही हूंदी आहे। भला उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका असांखे पूरी तरह सोलर ते भाड़ण खां रोके थी, या असां पूरी तरह सोलर खे इस्तेमालु करे छो नथा सघूं? हिकिड़ो कारण इहो आहे त शमसी तवानाई पूरे ज़मीन ग्रह ते या असांजी धरतीअ ते फैलिजी वञे थी, जिन मां कुझु हिसनि ते उहा वधीक आहे ऐं कुझु हिसनि ते घटि आहे। ऐं इहा मुसलसल बि न आहे, छो त ककरनि जे करे इहा तवानाई घटिजी वेंदी आहे ऐं राति में त बिल्कुलु ख़तमु थी वेंदी आहे। जेकॾहिं असांखे मुसलसल सप्लाई खपे करंट जी, त असांखे अहिड़ियूं ताक़तवर बैटरीज़ इस्तेमालु करणियूं पवंदियूं जेके इहा तवानाई पाण में महफ़ूज़ करे रखनि हर वक़्त जे लाइ। हिकु सोलर पैनल में मौजूदु सोलर सेल जी बिजली ठाहिण जो मिक़दार पिणु हिकिड़ो चैलेंज आहे। जेकॾहिं सिज जी रोशनी कंहिं सोलर प्लेट सां टकराइजी करे उन में जज़ब थियण खां बग़ैर वापसि अची थी वञे त बि उहो सही करंट पैदा न करे सघंदी, ऐं सेल में ठहंदड़ इलेक्ट्रॉन ॿाहिरि अचण खां अॻु में ई ज़ाया थी वञनि त उहा तवानाई बि कम जी नथी रहे। अॼु ताईं जा ठहियल बहितरीन सोलर सेल्स बि सिर्फ़ु 46% बिजली ठाहे सघंदा आहिनि, ऐं आमतौर ते घरनि ऐं ऑफिसुनि में इस्तेमालु थींदड़ सोलर पैनल्स बि 15 खां 20% ई इफिशेंट बिजली पैदा करे सघंदा आहिनि। इन्हनि कमियुनि कोताहियुनि जे बावजूदु छा असां शमसी तवानाईअ सां पूरी धरतीअ खे बिजली ॾेई सघूं था? इन लाइ ज़रूरत पवंदी खोड़ सारनि पैसनि जी ऐं इलाही मैदाननि जी जिथे सोलर पैनल लॻाया वञनि, जेके तक़रीबन 1000 स्क्वायर माइल्स ताईं लॻाया वञनि, जेके ॿुधण में तमामु घणा था लॻनि, पर जो सहारा बयाबान या भिट अकेली 3 मिलियन स्क्वायर माइल जो एराज़ी आहे। अॼुकल्ह गवर्नमेंट सोलर तां टैक्स हटाए उहे सस्ता पिणु कया आहिनि, ऐं तरक़ी याफ़्ता मुल्कनि में पाणीअ में तरंदड़ सोलर सिस्टम पिणु ठाहिया पिया वञनि। इन्हनि जे ॻाल्हियुनि जे बावजूदु किरोड़े माण्हू अॼु बि इन टेक्नोलॉजीअ खां परे आहिनि, ख़ासि तौर ते ग़रीब मुल्कनि जा माण्हू जिथे सिज जी रोशनी बि घणी आहे ऐं उहो गरम बि ॾाढा आहिनि। अहिड़नि मुल्कनि में शमसी तवानाई तमामु सस्ती बिजली साबित थी सघे थी।
दोस्तों अगर तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंद आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूर कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।